अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब करीम जे कलामुल्लाह मामा जे सामो सूरत निसा मामा जेको आयत जो टुकड़ो तिलावत कयो उनमें रब करीम तव्हां सां हिकिड़ी वॾी सम्झाणी ॾिनी आहे। फरमाए वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम जी मुंहिंजा रब करीम मुझे बांगड़न के मां रब करीम जो न्यापो ॾे। साईं तुझन बांगड़न के मां तुझो कहिड़ो न्यापो ॾियां। चवे न मिठी माटीअ जे बारे में मां रब करीम खां डिॼंदा कयो। शामिल लिखियल क़ुरान मिठी माटीअ जे बारे में मां रब करीम खां डिॼंदा कयो। वाइज़न में आलमन सगोन को ॿुधंदा रहंदा हो मिठी करणु सवली आहे पर उहा हलाइण ॾुखी आहे। मिठी करणु सवली हलाइण ॾुखी आहे। मिठी करण वारे टेम ते मिठी करण वारे टेम ते असां ई मिठा थी वेंदा आहियूं ॼण रूई ज़मीन जी माखी हिन जे ज़ुबान में आहे। रेहान वाले जग सर में थोड़ी तकदीर गरम होंदी आ सही वोट ना है भवज गाली न था क्यों अच्छे त कुछ रोल जे फायदे जी गाली करा से शादी में एक फायदो है फायदो ओए पी आए पी बेटा बाबा से मेला मारी बेटा बाबा मिठी माटीअ जे बारे में रब करीम फरमायो मुखोंड जो अर्ज़ पे क्या मिठी करणो सवली आहे हलाइणो ॾाढी ॾुखी आहे। जेसनी मिठी थींदी आहे तेसनी हर कंहिंजे ज़ुबान ते मिठाण ई मिठाण मिठियूं ॻाल्हियूं छा चवंदा आहियूं त जेसताईं कमु कढूं बाबा तेसताईं लफ़्ज़ ई न चवंदासीं। सिंधी में जेको आहे कमु निकितो थोरो वॾा जेके कमु निकितो माण्हू साॻो ई हूंदो मिठी थी वई निकाल थी वियो अचानक हुनजो टोन मटिजी वेंदो अचानक हुनजो टोन पर जेसनी मिठी थींदी एॾियूं त ॻाल्हियूं मिठड़ियूं हूंदियूं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर निकाह महबूब सही पाण बि कयो आहे पंहिंजे असहाबनि सगोरनि जा निकाह बि पढ़ाया अथव। सुन्नत निकाह मस्जिद में आहे जेको अॼु अल्हम्दुलिल्लाह सुन्नत थी रहियो आहे। हिकु निकाह सुन्नत वरी मस्जिद में देरी हो वञा जी चइबो आहे बाबा खीर में जो हुजे मिस्री त सुभान अल्लाह आगे वरी हिकिड़ी असांखे ॿी टी सुन्नत यादि पवंदी आहे चई काबीनो 350 बाक़ी ॿिया ख़र्च लखनि में कंदा त केरु ॾुखी न कंदो हा जो कोशिशि कयां त सफ़ा सॼणी अवाई ऐं ॿी सुन्नत यादि शुआरा विराइण सुन्नत न बाक़ी जा दोल वॼाइण बि सुन्नत न बाबू न ओ मुसलमानो ॾुख थींदो आहे अल्लाह ॼाणे थो मां बि अव्हांखे सुञाणा थो अव्हां बि मूंखे सुञाणियो अथव। हाणे त शादीअ जी मौसम लॻी पई आहे जॾहिं मुसलमाननि जे शादीअ वटो गुज़रो थो थिए त यार कंधो हेठि थी थो वञे असां वाणियुनि खे बि मारे वियासीं। हाफ़िज़ गोरा सभु दीनदार हो जाते इहा दीनदारी न आहे त तूं छा थो सम्झे रब पनाह ॾे रब मां त वाइज़न में चवंदो रहंदो आहियां अॼोके माहौल में अहिड़े हालात में निकाह शादीअ जे मौक़े ते क़ुरान पाक जो वाइज़ रखण मुंहिंजे ज़हन में करामत को घटि न आहे। इन दौर शादियुनि जे मौक़नि ते क़ुरान पाक जो वाइज़ रखण करामत खां
न त असांजे मथां या तलवार त आहे त जेकॾहिं विहांव में दोल न वॻो त इहो टीजो आहे ॾाॾे जो शादी पुराणी जांचियूं हिकिड़ो त छोकिरो हुयो क़िस्मत सां पढ़ाए में बाक़ी ॿियनि जा सुबुह शाम पढ़ंदा पोइ वरी जेकॾहिं न हक़ सच चओ त पोइ वरी को कालो हुजे बाबा तूं कालो हे माए जो पाण को चढ़े थो थिए जेकॾहिं हक़ सचो वाइज़नि में चवंदा पोइ मुस्लमान इहे चवंदा यार उतो त हलूं हे वाइज़ असांजे ॿुधण खां चढ़ियल आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर हीअं त लड़ियूं था कयूं असां मिस्कीन असां ग़रीब अगर हिकिड़े जाइ ते वाइद ते वई चऊंसि एतिरे विहांव हो 2-3 ॾींहं गुज़रिया ने ॻाइणो घुरायो 7.5 लख ॻाइण ते घोर कई घणी अरे मां चयो था त मरी वियासीं महांग पा मानी मसदा खाऊं वेलो मसदा डायूं 7.5 लख जो ॻाइण ते घोर थी मां जो 7.5 लख बचाए रखंदा सॼे ॻोठ जा ग़रीब यतीम भेणा ठव महीना गुज़ारे पर असांखे इहो पासो त अल्लाह सही शल असांजे हाल ते रहम फरमाए नतीजो इहो आहे जो असां हिन दिलबर खां दूरी कई आहे असां हिन दिलबर खां परे अल्लाहु अकबर रात मां लाड़कन जे पासे जो आंगिल जे ॻोठ ॾे तव्हां सभई नेट फेसबुक हलायो था ॿुधायो ॼञ जो हादसो 61 माण्हू हिक धक में हलिया अच्छा इहा पहिरीं सूरत आहे अब केॾे ख़ुशीअ में वेंदा हूंदा केॾा टहक हूंदा केॾी मुर्क हूंदी पर इहा त हुनखे ख़बर ही त वेंदा निकाह पढ़ाइण मोट ते पढ़बा जनाज़ा ओ मुसलमानो इन जे करे तालिम सगोरा ॿुधाईंदा रहंदा हर इंसान जे मथां रब करीम जा खोड़ थोरा औलाद ॾियणु इहो बि रब करीम जो थोरो औलाद ॾिनई अल्हम्दुलिल्लाह वरी औलाद जवान कई अल्हम्दुलिल्लाह औलाद जूं ख़ुशियूं अखियुनि सां ॾेखारे सुम अल्हम्दुलिल्लाह जे एॾा थोरा कया पोइ ख़ुशीअ में जो उनखे कावड़ाईंदासीं नाराज़ कंदासीं पोइ को त नतीजो अब ये जेकॾहिं बिल फटो कुआरे तन जो को शर्त हुजे उहो शर्त घोटेदार न मञनि पोइ छा थो सम्झे मिलंदी कुआर बसि बाबा ठीकु आहे हली मोटी वञूं पोइ ॾिसंदासीं हिकिड़ो शर्त नथो मञे त सूरत आहे ॾुखी पोइ हुनजी जो एॾी नाफ़रमानी कंदासीं पोइ न कावड़ ओ मुसलमानो अल्लाह शल फरमाए रब करीम शल रहम फरमाए निकाह जे लिहाज़ हिकु हूंदो आहे मंगनी हिकिड़ी मंगनी हूंदी आहे ॿियो निकाह हूंदो आहे तकरीब निकाह हूंदो आहे टियों ॾाज हूंदो आहे चोथों रुख़सती हूंदी आहे हाणे जेकॾहिं नज़र था कयूं असां त सभई कम ॾुखिया करे छॾियासीं आओ त तोखे मां मुर्शिद अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मंगनी थो ॿुधायां पोइ वरी पंहिंजे हाल ॾे मोटी था अचूं त असां किथे बीठा नारा हणंदा सोने अली जे शान जा पालन खां बि टपी वेंदा नारो एॾो वॾो हणंदो तरपाल बि टपी वञे पर वरी जॾहिं उनजे किरदार ऐं पंहिंजे किरदार ते नज़र कयूं त अल्लाहु अकबर सोने अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मंगनी थो ॿुधायां अवां बि आलिमनि सगोरनि जा बयान ॿुधंदा रहंदा हिन सबक़ खे बि फेरो अची वञे शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु 3 यार चवंदा सुनो अबू बकर सिद्दीक़ सुनो उमर फारूक सुनो उस्मान गनी चवंदा ओ सोना अली चवे थो जी मुंहिंजा यार नबी जी न्याणी वॾी थी वई आहे असां सिंधी जो मशहूरु आहे तो महबूब जो शागिर्द बि आहे महबूब जो 100 रुपया ॾींदे त खाली न मोटंदे
वीदे त खाली सौटो शाजा वास्ता शाजा पंद शाजू असा मिट्टी करण जे लाइ जेके विच दे कुरानी मोकलिंदा हुन जेको न कुरान के हिक हिक के वगो जुदा न मिलियो पोती जुदा न मिली खुदा खैर करे उतो ही जेको फिल्म ठयो इंदो शादी त जेका थी रब खैर करे कश्मीर ऐं पाकिस्तान वारो मसइलो थी कुछ रब सजो चंदो बण कावड़ के कावड़ त न कंदो नहीं पक मुंहिंजी शादी में मेहमान मां हुज करे सघां थो दावा मुंहिंजा बि सावरा थी जाती हाय हाय अल्लाह अकबर रब सजी शरत बाज मां वायदन में चवंदो रहंदो असां वारियूं मंगणियूं बि पर मुर्शिद अली से जे मंगणीअ ते नज़र कर एडो जेकॾहिं क़ुरान जी ख़िदमत न थी घर जी मर्जी बि न मिली मोट ते चवंदा काॾे धीअ फासायो यज़ीदन में फाथा वरी यज़ीदन में सुञा सफ़ा मानी बाजी जेका कयो ते में गिहो ई भेगा दर बचा वयो ता छोकरी ॾिसण ता ॻाल्हि उहा कयो कि न पासे बीमारी भी अल्लाह हरत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला चवे तो यार मुखे लजती ते मां महबूब जो सौट बिया पर महबूब जो शागिर्द भी आया हेडे शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जिए जो तनी यार दे मशवरे सां निकतो ओडे रब करीम फरमायो जिब्राइल ओ जिब्राइल जी या रब जलील वनी करे मुझे महबूब मोहम्मद करीम के जाओ ओ महबूब अली घोट वचई तो सुनो अली चई तो फातिमा जे रिश्ते जे लाइ ओ महबूब मां रब करीम के अली जो घोट जनवाह जो पसंद आ सदको वना सोना अली सही तू हेडे निकतो होडो तुजो सुभान जो अर्श खां पई सुभान अल्लाह हरत अली रज़ी अल्लाह ताला नु जीअं जो आयो कंदो हेठ कयो वेठो न्या पोत साईं वट पाटियो पर महबूब पुछाता कन कहे बजे त सोना अली दे खबर की आयो हया वजे करे लज जे करे उस्तादी शागिर्द वारो भी ऐं सहाबी महबूब मुस्तफा जे नबुवत वारो रिश्तो भी आ हेठ कंदो आ कुछ भी न थो ॻाल्हाए वरी भी महबूब पुछा कई अली दे खबर की आयो वरी भी कंदो हेठ टियों दफ़ो जॾहिं महबूब पुछा कई अली की आयो और तो चवे फातिमा जो रिश्तो घुरण आयो फातिमा जो रिश्तो घुरण हज़रत अली से यो लफ्ज़ चयो आका फरमाइन था अहलन व सहलन मरहबा अहलन व सहलन मरहबा फरमाए भली करे आए अली तू आए मां मोहम्मद ॾेई छॾे मां मंगनी थी अब अभी काई खर्च ॿियो कोई ड्रेग वग़ैरह पाण वटि बि मंगनी थी भले मिस्किन हुजे रेड़े ते हुजे सब्जी हलाए फ्रूट हलाए ना अवल मुआद तोले जी मुंडी हुजे 8-10 वगा वठी दे सुको फ्रूट को थैली भरे दे छली भरे दे त को हानो गरीब पापन ते गुजारो करण वारो 25-30 जो मंगनी ते खर्च थे न मुझा सोना शादी इस्लाम में ॾाढी सस्ती आ असां उनके महांगो कयो आ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुबारक बुधाई वना सही फरमाया इल्ला ज़मन काए बरकत ऐसर हामोना महबूब मुस्तफा करीम फरमायो उन शादी निकाह में रब करीम बरकत विझंदो आ जो खर्च थोड़ो हूंदो आ महबूब मुस्तफा करीम संजी हदीस मुबारक तो बुधाया फरमाया तो उन शादी जो खर्च थोड़ो उन निकाह में बरकत हूंदी आ मालूम थियो इस्लाम असां के सादगी सिखाए अब नबी साहब साईं ते वायद हलाइणो न वो जी जो हां
दादी बुजुर्ग आए हाँ नमाज के अंदर थी वो आखिर दावा ना किया मुझे यहाँ सब अल्लाहु अकबर अर्ज़ तो क्या महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान को बुधाया साईं फरमाइंदा न शादी में अल्लाह बरकत विझंदो आहे जो खर्च थोड़ो आका साईं पंहिंजे नियाणीअ खे ॾाज जन हाथ दई सगस पिया उन टाइम ते सोने अली सिंह के जेकर रते उस्मान शादी जो खर्च दई सके वो तो बीबी फातिमा जे लाइ सोनो उस्मान दई सके आका साईं तमाम सा गरीबन जे लाइ रहनुमाई फरमाया मेहरबानी फरमाया बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा के आका साईं ॾाज थोड़ो दई करे तमाम सा जे गरीबन जे लाइ क़यामत ताईं दगो खोले विया त जीअं गरीब के ज़माने तकलीफ़ असां सिंधी मरंदा हुआ में बेना किस्मत सा पुत्र पढ़ाई है पुत्र ही हालत हुई अरे पराओ है यार कमन एक तो शिकत पराओ त न होई बेना पुत्र होई पाजो अजा मना व्याज खणी पुत्र पढ़ाए को छोरे के पंज बार तन पर पिण से व्याज में जान न छडाए त पो हुआ शादी सही है अब हुआ शादी अल्लाहु अकबर रब करीम शले न जोड़े के आबाद फरमाए वडड़ा वेठा असा से भी वडड़ा एकड़ा किताब जो सबक ब्या समाने जा सबक अगे पुत्र पढ़ाईंदा हाथ उनके पीर मां बिहार करे समझाईंदा अगे न्याणी पढ़ाईंदा हाथ ने भी पीर मां बिहार करे समझाईंदा हाने सबक हलिया व्या पो ॾिसो त हालात भी काथे पहुतिया सही हालात खराब थी वही हालात के खराब करण वाला भी हालात के खराब करण वाला भी माहौल के बिगेड़ वाला भी न त हे त सागो ही आ जो सोने अबू बकर सही पढ़ियो हे त कुरान सागो ही आ जो सोने उमर फारूक सोने उस्मान गनी मुर्शिद अली सही पढ़ियो अल्लाह सही शलत के मुके कलाम जे गालन जे मथा अमल करण की तौफीक अता फरमाए अगे वडा विहारे करे पुत्र के समझाईंदा पुत्र आगे छड़े हुए तुझे मथो काई जिम्मेवारी को न हुई हाने तू शादीशुदा थियण खां बाद में तुझी जिम्मेवारी वधंदी वेंदी अगे कमाए पो न पो कमाए तुझी मर्जी हुई पर हाने पढ़ाई जाई तुझे निकाह भी दी हाने तू अगलो न है हाने तो में मत तब्दीली अचन घुर्जे अल्लाहु अकबर अपोलो मां पुत्र के विहारे करे समझाईंदा पुत्र जेका तुझे निकाह में न्याणी आई वो आगे जी त थियो उन जा के त फायर हुंदा वो भी पंहिंजे घर जी शहजादी हुंदी मां त वाइदन में हे लफ्ज़ चवंदो रहंदो हर न्याणी पंहिंजे पीउ मां जे घर में बादशाहजादी हुंदी हर न्याणी पंहिंजे पीउ मां जे घर में बादशाहजादी हुंदी जॾहिं पीउ मां जो घर छॾे करे सावराणे घर बींदी आहे त उनजे मथां ज़िम्मेवारी ॿी थी वेंदी आहे वॾा वेठा न्याणी भी पढ़ायो अथव पुट भी पढ़ायो अथव माउ जेकॾहिं न्याणीअ खे कमु चवे पुट ॿुहारी ॾे मानी कर चई सघे थी मां चाक न आहियां तूं कर पर नुंहुं न चई सघे
न्याणी बेचारी चवंदी अम्मा चाह कुलाया चाहे तू कर स्त्री तू कर हे कम तू कर पर नुंहुं न चई सघंदी समझ में आयो त अबे अम्मा जे घर न्याणी आहे त बादशाह ज़ादी आहे अंगल बि अबे सां ठहंदा अंगल बि अम्मा सां ठहंदा अंगल भाउरनि भेनरुनि सां ठहंदा अंगलनि जो घर पीउ मां वारो अंगलनि जो घर पीउ मां वारो ॿिए जे घर में अंगल न ठहंदा ॿिए जे घर में अंगल न ठहंदा पीउ माउ जे घर में जेकॾहिं मानी नथी पचाइण अचे त ख़ैर मां न चवंदसि हेॾी सारी थी आहे मानी हीअं कई थी बोड़ जो अशर हे कयो थी पर होॾे पचंदी त पोइ विख ते नज़र खाधे ते नज़र उठे ते नज़र बैठे ते नज़र अल्लाहु अकबर अल्लाह सही हर न्याणीअ जो लिखियो भलो फरमाए ऐं मुस्लमानो ॿुधो जेकॾहिं असां ॿिनि जे न्याणियुनि जो भलो सोचींदासीं त रब करीम असांजे न्याणियुनि जो भलो कंदो असां जेकॾहिं ॿियनि जे पुटनि जो भलो सोचींदासीं त रब असांजे पुटनि जो भलो कंदो असां वरी पंहिंजो पाण सोचींदासीं अरे फलाणे खे 4 पुट रहा मां चईनी के संग मिली वे मुंहिंजे छोरे खे त को ॾे ई नथो पोइ लक्षण ॿुध न फलाणे खे 4 न्याणियूं फलाणे खे 4 न्याणियूं 4 न्याणियूं पणिजी वयूं मूंखां को न्याणी वठण जे लाइ तयार न आहे चइबो त पीउ माउ जो किरदार हुनजो नतीजो बचन ते बि पवंदो आहे छा चवंदा अब्बा फलाणे घर त वठूं पर हुनजो पीउ बाबा तोबा चवंदा फलाणे जी जाइ तो दिलि त चवे थी पर हुनजी अंबड़ बा तोबा फलाणे के छोकरे के ॾियूं सयूं घर चऊं आहे पर यार छोकरे को तोबा माना किरदार जो फर्क भी अल्लाहु अकबर मां हीअं बि वाइज़नि में चवंदो रहंदो आहे जेको ॿिए जे बच्चनि जे लाइ खॾ खोटींदो दुनिया ॾिठो आहे हुनजा बच्चा पाण लोड़ींदा थी जेको ॿिए जे बच्चनि जे लाइ खॾ खोटींदो मुझे इन सीने में रात नज़ा सुबह शाम केई मल काथे ज़माने के तवां भी ॾिठी वेठा हो असां भी हर ॻोठ जे ज़माने हालतुनि के ॾिठो आहे बाबा सही जेको ॿियनि जे पुटनि जे लाइ बुराई सोचींदो थी हुनजा पुट ईअं वेहिजी वेंदा जेको ॿियनि जे न्याणियुनि जे लाइ बुरो सोचींदो आहे न हुनजे पंहिंजे न्याणियुनि जे आशा पता थी वेंदा आहिनि पर को हाम भरण जे लाइ तयार न हूंदा अल्लाहु अकबर अगे पुत्र के बिहारे करे नरमाए पवारा नजर वारा पुत्र के बिहारे करे समझाए पवारा सबक पढ़ाए बाहा अगे न्याणी के बिहारे करे पीमाओ हे से कारी ना ओ अम्मा न्याणी घर में जेको खादई पीतई पीमाओ समझे के नखरा गई हिते नखरा ठांदई होते ये नखरा ॿाहिरनि भेनरुनि सां नखरा कई पीउ माउ सां कई हुते इहे नखरा ओ न्याणी हुते इहे नखरा न कजांइ पीउ माउ हे बि लफ़्ज़ सेखारींदा ओ न्याणी हिकु अबो मां छॾे करे ॿिए अम्मा जे घर वञे थी हिकिड़ा भाउर छॾे करे ॿिनि भाउरनि जे घर में वञे थी हिकिड़ियूं भेनरूं छॾे करे वञे थी हिते कसीअ पकीअ में गुज़ारी न्याणी उते भी कसीअ पकीअ में गुज़ारजांइ पीउ मां न्याणीअ खे सेखारींदा पुट ससु तुंहिंजी अमड़ थी पुट सहुरो तुंहिंजो अबो थी उते न्याणी ॾेराणी उहे तुंहिंजो भेनर थी उन्हनि सां भेनरुनि वांगुरु हलंदी हुन सां न्याणी अबे अम्मा वांगुरु इज़त सां हलंदी पुट पीउ विहारे करे चवंदो हिन अशी ॾाड़ीअ जी लज रखजांइ को बि हिन ॾाड़ीअ जो नालो न खणंदो पुट तूं हुते अखर अचण न ॾिजांइ अम्मा विहारे करे चवंदी पुट हिन ओड़े पाड़े समूरनि हिन सींधी जी इज़त रखी आहे पुट तूं बि इज़त रखजांइ
तो अल्लाह उन पुट उन न्याणी के भी या लज दींदो कसी पकीअ में वेचारी गुजारी थी पर पीउ मां वटि ज़री ज़री दाह ऐं ॿुधो घर हलंदा आहिनि डिघी नज़र सां बुर्दबारीअ सां छा मां वाज़र में चवंदो आहियां पुराणे दौर में न हे वॾा जेके ॿाराड़ीअ में कोडी कोडी खेॾंदा ओ जॾहिं साहु मुंहिंजे हाणे असां वारा छोरा बि कोडी कोडी सिखी अथऊं तलाक 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 हाणे साहु त पटे चए वटे बीपी हाय थियो हाय जा पुट होॾे बचाई सयूं कुझु आवा स्त्रीअ ते लटो सड़ी पियो त बि तलाक 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 चांहि में खंडु विसरी वई तलाक 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 थोड़ी मानी में लेट थी वई तलाक तलाक न मुंहिंजा बाबा शरीयत तोखे मूंखे सभु कुझु सम्झायो घर हलंदो आहे डिघी नज़र सां घर हलंदो आहे बुर्दबारीअ सां ज़रूर न आहे त हर कंहिंजी तबियत हिकु जहिड़ी हुजे हिकु ॿिए अचो अचो हर एक जी कुरान पाक में लिखियल आहे रब फरमाए तो हर कंहिंखे पंहिंजे तबियत ते पैदा कयो आहे हर कंहिंखे पंहिंजे रंग ते पैदा कयो आहे हर कंहिंजो रंग ॿियो हर कंहिंजी तबियत बि हिक ॿिए जे तबियत खे सम्झणु असली घर हलणु त इहो ऐं आलम सबर सां ॿुधंदा ईंदा हो त रब करीम ॾाढी हवा के मथे मो पैदा न कयो त आदम अलैहिस्सलाम जे मथे मो पैदा कयास माना मथे मो पैदा करे माना मथा सफा मथे ते चाड़े छड़े से पेरन मो पैदा न कयसि मथा लताड़े ज़ुल्म करे विच तो पैदा करे माना तो के न सख्ती में हलणो आहे न नरमी में हलणो आहे तो के हलणो आहे इस्लामी लिहाज़ सां त पोइ तुंहिंजो घर बि आबाद थींदो तुंहिंजो घर बि निकाह एडी शया जे करे खानदान उनन जी मोहब्बत वधंदी आ निकाह जे करे खानदानी रिश्तो वधंदो आ निकाह जे करे बच्चा जमंदा त खानदान वडो थींदो ऐं बच्चा एड़ी नेमतन ॿाहिरो माण्हू थको टुटो अचे जॾहिं उहे नंढा बचड़ा माण्हू झोल में खणंदो आ त सभई थकई और निकाह जा फ़ाइदा बुजुर्ग लिखिया मावा जे साम्हूं पियो अर्ज़ तो कयां ओ वॾड़ो पंहिंजे हयातीअ में पंहिंजूं न्याणियूं ऐं पंहिंजा पुट पढ़ाए ओ वॾड़ो पंहिंजे हयातीअ में पंहिंजा पुट ऐं पंहिंजूं न्याणियूं पढ़ाए वञो नौजवान खे अर्ज़ रखंदो ओ नौजवानो शादीअ जे करे पंहिंजे पीउ माउ खे न रंजाइजो न रंजाइजो न रंजाइजो सकरत जे पासे मां वाइदो थियो से दया सां महीनो खन थींदो या ॿ टे ॾींहं हेॾे होॾे उते हिकिड़े ज़ालिम पंहिंजी 75 साल जी पुराणी माउ उनखे टिबी बि कामण बि हॾड़नि जी मुठ वेचारी ओ ये पासीड़ी थी आई उनखे फ़क़त ज़ाल जे चवण ते कातन सां मारे छॾियो मां तो पुछां के मजो छा मसलो आहे मजो नेट फेसबुक अखबार में आयो तो छोरे चयो त मुझे 75 साल जी माउ कारी आहे 75 साल जी बीमार पुरानी माउ उतो जे माइटन उन्हनि ॿुधायो उन जा रिश्तेदार अचे छोकरे जी शादी बे खानदान में थियल हुई शहर में थियल हुई पोइ चाचे भी इलाज कैसे तो न वतए मामे चयसि न वतए मासी चयसि न वतए फूफी चयसि न वतए शहर में शादी करे आयो वो छोकरी जी जो पाती बाटे जी गुजरिया छोकरी जिस मां तुझे माओ जी खिदमत जो ठीको न कई तुझी माओ जी खिदमत मां न कदी मैं इन घर में मां रहंदम त तुझी माओ न रहंदी इन घर में तुझी माओ रहंदी त मां न रहंदी हाणे हमारा पसंद जी शादी कई हाणे मसलो छा थे नतीजो छा निकतो उन घरवारीअ खे खुश करण जे लाइ 75 साल जी पुराणी माउ ते कारप जो इल्जाम हुई मारे घुमाओ ते वाए तो क्या मजो माउ कारी न हुई हिन ज़ालिम कबर कारी करे छॾी अमर कारी न हुई हिन ज़ालिम पंहिंजी आख़िरत कारी करे छॾी ओ नौजवानो मां के अर्ज़ रखंदुमि
शादी शादी थींदी हिक भी थी वेंदव ॿी बि टी बि पर पंहिंजे पीउ खे न रंजाइजो पंहिंजे अमड़ खे न रंजाइजो शादीअ जे मसइले में अल्लाह जे रसूल सां बग़ावत न कजो रब करीम हर कंहिंजे पुटनि जो लिखियो भलो फरमाए रब करीम हर कंहिंजे न्याणियुनि जो लिखियो भलो फरमाए अल्लाह सां हिन जोड़े खे आबाद ऐं शाद फरमाए रब करीम तव्हां असांखे बि तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजे हयाती में हयाती ते एतबार कोन्हे पंहिंजे हयाती में बच्चा पढ़ाए वञो सुन्नत जे मुताबिक़ पढ़ाए वञो रब पाक अवल मूंखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अवां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।